सिंधु मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांखे भलीकार ऐं सिक ऐं सुख भरियो सलाम। सिंध हिंद ऐं पूरी दुनिया में वसंदड़ मुंहिंजी सिंध जा सॼणो सिंध अमर जो अव्हां सभिनी खे सलाम। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम डाप जा 10 में अव्हांजे अॻियां हर हफ़्ते सिंधी अदब में औरतुनि जो हिसो तहत किन बहम लेखकाउनि जो तारफ़ पेश कंदा रहिया आहियूं, जेको ख़ुसूसी तौर ते असांजे प्यारे पीरी सिंध जा आहे, सिंध जे आशिक़ ऐं इमदाद ओॾे ऐं सिंध जी मिटीअ जे ख़मीर जाफ़र मेमण जे आवन सां अव्हांजे अॻियां अव्हांजे समातनि ताईं पहुचाईंदा रहिया आहियूं। गुज़िरियल हफ़्ते 3 लेखकाउनि जो तारफ़ अव्हांजे अॻियां पेश कयो ऐं अॼु बि अव्हांजे अॻियां सिंध जे 3 लेखकाउनि तानिया थेबो, तबसम महताब कुरैशी ऐं डॉक्टर तनवीर जुनेजा जो तारफ़ पेश करे रहियो आहियां। आहियां अव्हांजो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। मौजूद सामीन ही सिंध जूं तमामु आम लेखकाऊं आहिनि। सभ खां पहिरीं अव्हांजे अॻियां पेश कंदुसि असांजी सिंध जी ख़ूबसूरत शाइरा तानिया थेबो जो तारफ़, ऐं जो मूं उनवान ॾिनो आहे प्यार तुंहिंजे तार छेड़िया। नामवर कहाणीकार ऐं शाइरा तानिया थेबो जो जनम हैदराबाद जे हिकु इल्मी अदबी घराणे में थियो। संदसि वालिद रसूल बख़्श पली जो सिंध जो ॾाओ ऐं दानिश्वर आहे। संदसि मां नसीम थेबो सिंध जी मञल कहाणीकारा हुई ऐं संदसि नानी बादाम नातवा मञल लेखिका हुई। अहिड़े इल्मी अदबी घराणे में जनम थियण करे हिनखे अदब विरसे खां मिलियो ऐं वाकई असांजा केॾी न ख़ुशनसीब आहे सिंध जा इंतिहाई ज़हीन ख़ानदान जंहिंमें हुनजो जनम थियो आहे। हिन शुरूआती तालीम हैदराबाद मां ऐं बी बैचलर ऑफ इंजीनियरिंग मेरान यूनिवर्सिटी जामशोरे मां हासिलु कई। सिंध यूनिवर्सिटीअ जे इंस्टीट्यूट ऑफ फिजिक्स ऐं इलेक्ट्रॉनिक्स में रिसर्च एसोसिएट जी हैसियत में कुझु अरसे ताईं ज़िम्मेवारियूं निभायाई।
हिन वक़्तु कराची में रिहाइश पज़ीर आहे ऐं मुलाज़मत सां बि लाॻापियल आहे। तनिया थिबो कि लिखण लाइ उत्साह घर जे अदबी माहौल मां मिलियो, छाकाणि जो घर में मयारी अदब ईंदो हो। सुहिणी सोजरो बरसाति नई ज़िंदगी टिमाही मेरान ऐं रशियन लिटरेचर बि तमामु घणो पढ़िया आहिनि। इहो ई सबबु हो जंहिं हिन में लिखण जो शौक़ु पैदा कयो। हिन नसर नज़म ॿिन्हीअ में लिखियो आहे। शुरूआत खां ई कहाणियूं शाइरी ऐं नंढा नंढा ड्रामा लिखिया आहिनि। हिन जूं कुल 12 कहाणियूं छपजी चुकियूं आहिनि, जिन खे सुठी मोट मिली। जेतोणीकि पाण केतिरे अरसे खां कहाणियूं वग़ैरह लिखणु छॾे ॾिनियूं आहिनि, उनजे बावजूदि संदसि शाइरी कॾहिं कॾहिं छपजंदी रही। संदसि हिकु शेर हिते ॾिजे थो। मूं हमेशह राज़ दिलि जा दिलि में ई सांढिया, मूं हमेशह राज़ दिलि जा दिलि में ई सांढिया हुआ। शाइरी टे 4 खोलिया पोइ बसि खुलंदा विया। मूं हमेशह राज़ दिलि जा दिलि में ई सांढिया हुआ। शाइरी टे 4 खोलिया पोइ बसि खुलंदा विया। मूं हमेशह बहाना ज़िंदगी घारण जा चाहिया। मुंहिंजी दिलि टे 4 ॻोल्हिया पोइ बसि मिलंदा विया। मौत ॾांहुं वेंदड़ के रस्ता मूं त सम्झो कोन मिलंदा। मौत ॾांहुं वेंदड़ के रस्ता मूं त सम्झो कोन मिलंदा। ज़िंदगीअ टे 4 ॻोल्हिया पोइ त बसि मिलंदा विया। मूं हमेशह साज़ दिलि जा अणछोयल सांढिया हुआ। प्यार तुंहिंजे तार छेड़िया पोइ त बसि वॼंदा विया। तानिया थिबो जेतोणीकि नज़म जी शाइर आहे, पर हिन ग़ज़ल बि शानदार लिखिया आहिनि। पुरुमीद शाइर आहे। हुनजी सोच इज्तमाही आहे। इनफरादियत हुनजी शाइरीअ में नज़र अचे थी। ऐं हिते संदसि हिकु ॿियूं बि सिटूं पेश करियां थो अव्हां जे अॻियां। केरु चवे थो पोपट पोयां दौड़िया हुयासीं नंढड़े लाइ। केरु चवे थो पोपट पोयां दौड़िया हुयासीं नंढड़े लाइ। मूं त ॾिठा सपना हासे, मूं त ॾिठा सपना हासे। फुलड़नि ते जे वेठा ऊंदाई चौधारी ऐं हुनजी पोइवारी। जेको पाण बि थाबड़िजे पियो, जेको पाण बि थाबड़िजे पियो। हिन नज़म में हू केॾा न सुंदर एहसास जिते वेठी आहे, केॾियूं न मासूम मन जूं भावनाऊं आहिनि। तोड़े जो न आज़ाद नज़म में शिकवो आहे, पर उन शिकायत खे बि न अहिड़े त निराले अंदाज़ में पेश कयो आहे जो उहा शिकायत बि महबूब जो अक्स थी लॻे। वाकई हिन शाइरीअ सां रोमांस कयो आहे। हिन अहिड़ा त एहसासनि खे छुहंदड़ ख़्याल हेठि हूंदा जिन में इश्क जो पिरतवो बि आहे त ॿोलीअ जो हुसन बि आहे। फितरत जी मुंदरगारी बि आहे त समाज जी अकासी बि आहे। अहिड़ो ई हिकु नज़म ऐं अव्हां जे अॻियां हिन वक़्तु पेश करियां थो, जंहिंमें उहे समूरियूं वार्ताऊं महसूस करे सघजनि थियूं। अखड़ियनि जे दरियनि खे बंदि करे, अखड़ियनि जे दरियनि खे बंदि करे मूं ख्वाब दरियूं खोले जो छॾियूं। सॼी काइनात हिकु मंज़र में थी क़ैद वई मुंहिंजे घर में। सॼी काइनात हिकु मंज़र में थी क़ैद वई मुंहिंजे घर में। अखड़ियनि जे दरियनि खे बंदि करे मूं दिलि जूं दरियूं खोले छॾियूं। सॼी काइनात हिकिड़े खन में थी क़ैद वई मुंहिंजे मन में, थी क़ैद वई मुंहिंजे मन में। अखड़ियुनि जे दरियनि खे बंदि करे ख्वाब दरियूं खोलणु ऐं सॼी काइनात हिकु मंज़र में क़ैद करणु वाकई महारत जो कमु आहे। तानिया थिबो अहिड़ो ख़्यालु हुयो आहे जंहिंमें पूरी काइनात मवेरत नज़र अचे थी। तानिया थिबो पंहिंजे वक़्त जी बहितरीन शाइरा आहे, पर संदसि शाइरीअ जो अञा ताईं को मजमूओ न छपियो आहे।
हूअ हिन वक़्तु सिंध जी राजधानी वारे शहर कराचीअ में रिहाइश पई रहे। मुज़िज़ सामीन, इहा असांजी तानिया सेबो जंहिंजे शाइरीअ जो सुरूर तव्हांखे बि यकीनन थियो हूंदो। ऐं हाणे आऊं असांजी सिंध जी ख़ूबसूरत कहाणीकार आहे तबसम महताब कुरैशी जो खाको अव्हांजे अॻियां पेश कयां थो, जंहिंजो उनवान आहे जज़्बा मारिया विया सजदे में। 70 वारे ॾहाके जी लेखिका कहाणीकारा तबसम महताब कुरैशी 28 अक्टूबर 1950 ईस्वी ते जेकाबाद में जनम वरितो। संदसि वालिद महताब कुरैशी दंदनि जो माहिर डॉक्टर हो ऐं संदसि हिकु भाउ ग़ालिब लतीफ़ सिंधी ॿोलीअ जो आम शाइर थी गुज़रियो आहे ऐं हिकु भाउ जहांगीर कुरैशी पिणु दंदनि जो डॉक्टर हो। जीअं त संदसि जनम हिकु पढ़े लिखे ऐं मशहूर घराणे में थियो हो, तंहिं करे संदसि तालीम तोड़े तरबियत इल्मी ऐं अमली थी। हिन ग्रेजुएशन ऐं LLB ताईं तालीम हासिल कई ऐं 20 सालनि जी उमिरि में वकालत शुरू कयाई, पर जल्दी 23 सालनि जी नंढी उमिरि में पाकिस्तान तोड़े पूरी दुनिया में नंढे में नंढी उमिरि जी जज हुअण जो एज़ाज़ हासिल कयाई, जे करे संदसि नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में पिणु शामिल थियो। सिंध जे माण्हुनि खे जाहिल चवण वारनि जे लाइ ही हिकिड़ी चमाट मिसाल आहे जो सिंध जा ई आहे जेका पूरी दुनिया जे नंढे में नंढी उमिरि जी पहिरीं औरत जज हुअण जो एज़ाज़ हासिल कयो आहे ऐं के सलाम पेश करियां थो। तबसम महताब नंढपण खां ई लिखणु शुरू कयो, पंहिंजे आस पास जे माहौल मां किरदारनि जी चूंड करे आम जे अॻियां थो। हुनजे लिखणनि जो लाड़ो फेमिनिज़म ॾांहुं घणो रहियो आहे। वकील ऐं जज हुअण नाते केतिरा ई मौज़ू संदसि मुशाहिदे ठाहिया हुआ, जिन खे हिन कहाणियुनि जे रूप में लिखी आम मसइलनि ॾांहुं ध्यानु छिकायो। तबसम महताब सिंधी ॿोलीअ जी हिकु आम लेखिका आहे। वॾे तादाद में संदसि कहाणियूं, मज़मून, रिपोर्टूं, तर्जुमा वग़ैरह सिंध जे अटिकल सभिनी रिसालनि ऐं अख़बारनि में छपजंदा रहिया आहिनि। 70 जे ॾहाके में संदसि मज़मून ऐं तर्जुमा हिलाल पाकिस्तान अख़बार जे सुगड़ियनि 60 सुफ़े में छपिया। हिन घणपरी सुजाण औरत हुअण नाते औरतुनि जे मसइलनि ते तमामु बोल्ड अंदाज़ में लिखियो। संदसि लिखियूं हिन समाज जूं बहितरीन आकाश आहिनि। हिन जी ॿोली जेतोणीकि सख़्त रही आहे, पर संदसि अंदाज़ बयां वणंदड़ आहे। कहाणियूं थोरे कालम अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधीअ जे आम रिसालनि में छपिजी चुका आहिनि ऐं हू पंहिंजे दौर जी बुर्दबार लेखिका आहे। हिन मुख़्तसर कहाणियुनि में आम मौज़ूअनि खे साम्हूं आंदो आहे ऐं केतिरनि ई मुदे ख़ारज रवायतनि जी निंदा कई आहे। संदसि ही मुख़्तसर कहाणी वॾी माना ऐं मतिलबु रखंदड़ आहे, जेका आऊं तव्हांजे साम्हूं पेश करणु ज़रूरी थो सम्झां। तुंहिंजे मुड़ुस तोखे तलाक छो ॾिनी? जवाब गैरत में। छो तो मुड़ुस जे एतमाद खे धोखो ॾिनो? जवाब न। त पोइ रोज़ पंहिंजे इश्क जो हिकु न ॿियो दास्तान ॿुधाईंदो, हज़ारे किसा ॿुधमि। हिकु ॾींहुं चर्चे ख़ातिर मां बि चयोमांसि त मूं बि प्यारु कयो, त उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? उहा ई त वॾी ॻाल्हि आहे। पंहिंजे इश्क जा दास्तान वॾी बहादुरी ऐं फ़ख्र सां ॿुधाइण वारे मुड़ुस मुंहिंजे चर्चे खे मुंहिंजी बेग़ैरती, बेहयाई, धोखो, फ़रेब, रयाकारी ऐं नेठ तलाक ॾेई छॾियईं। संदसि कहाणी सिंधी समाज जी अकाशी कंदड़ आहे ऐं सिंध में जेतोणीकि इहे रवायतूं जेके आहिनि असांजी सिंध जूं आहिनि ई कोन को, पर मुख़्तलिफ़
क़ौमनि मां, मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, मुख़्तलिफ़ क़बीलनि मां माइग्रेट थींदियूं असांजी सिंध ताईं पहुतियूं आहिनि ऐं ख़बर न आहे त सिंध जे सुञाण माण्हुनि उन्हनि रवायतनि खे खणी पंहिंजो कयो आहे, जेको निहायत ई अफ़सोस जोॻो अमल आहे। तबसम महताब कुरैशी इहा जे कहाणियुनि जो हिकु किताबु तलाश नाले सां छपियल आहे। हिन लिखण सां बि ख़ूब निभायो त पंहिंजे अमली पेशे वकालत सां बि बुर्दबार थी निभा कयो। उहा पहिरीं सिंधी छोकिरी हुई जंहिं वॾे अरसे ताईं हैदराबाद में अमली तौरु वकालत जो पेशो इख़्तियार कयो। 23 सालनि जी उमिरि में सिविल जज जे उहिदे ते फाइज़ थी 2002 ईस्वी खां 2008 ईस्वी ताईं असिस्टेंट एडवोकेट जनरल सिंध जे उहिदे ते ख़िदमतूं अंजाम ॾिनाई ऐं केतिरे वक़्त खां स्टेटिंग काउंसिल पाकिस्तान सां लाॻापियल आहे। हिन इलेक्ट्रिकल इंजीनियर गज़नफर सां शादी कई, जंहिं मां खेसि हिकु पुटु ऐं हिकु धीअ जो औलाद आहे। पुटु वकालतीअ पेशे सां लाॻापियल आहे ऐं धीअ पैगम्बरी पेशे सां सलाड़ियल आहे। उहो हिन वक़्तु कराचीअ में रिहाइश पज़ीर आहे। हीअ बि असांजी तबसम महताब कुरैशी जेका न रुॻो मुनफ़रद कहाणीकार आहे, पर उहा सिंध जी बल्कि पूरी दुनिया जी पहिरीं नंढी उमिरि वारी छोकिरी आहे जेका जज जे ऊचे पद ते पहुती। हाणे आऊं अव्हांजे अॻियां असांजे सिंध जी हिकिड़ी ॿी लेखिका कहाणीकारा फिक्शन जी हिकिड़ी ख़ूबसूरत राइटर चई सघिजे थो। हिन ॾाढा शाहकार अफ़साना लिखिया, तहक़ीक़ बि शाहकार कई डॉक्टर तनवीर जुणेजो। सिंधी ॿोलीअ जी मशहूरु अफ़साना निगार, कहाणीकार, समाजी इल्म जी माहिर ख़ातून डॉक्टर तनवीर जुणेजो 6 फरवरी 1952 ईस्वी ते ज़िले थरपारकर जे शहर मिठीअ में सदरदीन जुणेजे जे घर में ॼाई। मुख़्तलिफ़ मकतबनि मां तालीम पिराए सिंध यूनिवर्सिटीअ मां MA सोशलॉजी जी डिग्री हासिल कयाई। उन बाद साॻे इदारे सिंध यूनिवर्सिटीअ में सोशलॉजी शोबे में लेक्चरर तौरु मुक़ररु थी। बाद में प्रोफेसर जे उहिदे ते रही ज़िम्मेवारियूं निभायाई। 1999 ईस्वी में खेसि शोबे जी चेयरपर्सन मुक़ररु कयो वियो, जितां 2012 ईस्वी में रिटायर कयाई। हिन शोबे जे ज़िम्मेवारियुनि सां गॾु पंहिंजी तालीम खे बि जारी रखियो ऐं सियासी सूरतहाल बाहिस पाकिस्तान जे बदिलजंदड़ सकाफ़त ऐं सिंधी अदब में उनजो अक्स जे उनवान सां मक़ालो लिखी सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां 2004 ईस्वी में डॉक्टरेट जी डिग्री हासिल कई। डॉक्टर तनवीर जुणेजो 16 सालनि जी उमिरि खां कहाणियूं लिखणु शुरू कयूं, जेके उन वक़्त जे मशहूरु रिसालनि मेरान, नई ज़िंदगी ऐं ॿियनि किताबी सिलसिलनि में शाया थियूं। संदसि कहाणियूं पंहिंजे वक़्त जूं शाहकार कहाणियूं चई सघिजनि थियूं। संदसि कहाणियुनि जो घण रुखो मौज़ू औरत ई रहियो आहे, जंहिंमें औरत सां समाज में थींदड़ ॾाढाइनि, इकरबा परवरी, सिरसोदा रस्मनि में औरत खे क़ुर्बानीअ जो बकरो बणाइण वग़ैरह खे सख़्त लफ़्ज़नि में नंढियो अथसि, त औरतुनि जी अज़मत खे बि वाउखो कयो अथसि ऐं उनजे सुलझणाइनि ऐं हुस्न अख़लाक़ खे बि साराहियो अथसि। संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ अमृत मंझि कड़ाहण 1974 ईस्वी में छपियो। अहिड़ीअ तरह हिन साॻे दौर में सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जहिड़े मौज़ूअ ते बि बहितरीन मक़ाला लिखिया ऐं उनखे जाइज़ मक़ाम ॾियारण जी भरपूर कोशिश कई। जीअं त संदसि मौज़ू समाजियात रहियो आहे, जंहिं करे हिन समाजी हवाले सां केतिरा मज़मून लिखिया ऐं समाजियात या उसूल जे नाले सां संदसि किताब बि समाज जे हवाले सां अहम हैसियत रखे थो। हीअ पंहिंजे नौइयत जो पहिरियों इल्मी किताब आहे
हिन किताब जो पहिरियों छापो 1981 ईस्वी, ॿियो छापो 1999 ईस्वी में छपियो। पर अॼु ही किताब हाणे भई अहिड़ीअ तरह हिन समाजात जी लुगत पण तयारु कई, जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ पारां 2004 ईस्वी में शाया थी चुकी आहे। डॉक्टर तनवीर जे लिखणनि जा मुख्य मौज़ू समाजात ऐं औरत रहिया आहिनि। हूअं बि ॾिठो वञे त समाज ऐं औरत जो ॻंढापो फितरी आहे। औरतनि जे हवाले सां संदसि किताब औरत समाज ऐं ॾाढ रिआयत मयारी किताब आहे। हिन किताब में समाज में थींदड़ नाइंसाफ़ियुनि, औरत सां ॾाढ जबरी पोरियो, औरत जी अज़मत का इनकार, औरत जे एतिराम जा पहलू वग़ैरह ते बारीक बीनीअ सां छंड कई वई आहे। हीअ किताब औरताज़ाद पब्लिकेशन पारां 2004 ईस्वी में छपजी पधिरो थियो। संदसि ॿियनि किताबनि में ॿारनि लाइ देश परदेस जूं कहाणियूं 1985 ईस्वी, संद जा क़दीम आसार माग तहक़ीक़ 1986 ईस्वी, खैरनिसा जफरी शख़्सियत ऐं फ़न 2006 ईस्वी शामिल आहिनि। उनखां अलावा पाण मुख़्तलिफ़ रिसालनि जे एज़ाज़ी एडिटर ऐं सलाहकार पिणु रही चुकी आहे, जिन में सिंधी पब्लिकेशन, इबरत मैगज़ीन, मावार नई ज़िंदगी शामिल आहिनि। अहिड़ीअ तरह पाण रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां बि लाॻापियल रही आहे। बहसियत कंपेयर प्रोग्राम सुगड़ियनि सथ ज़रिए मरूफ़ रही। रेडियो पाकिस्तान हैदराबाद सां नशर थींदड़ डिघी सूट सीरियल दुख सुख अपने खे हिन सिंधीअ जो वेस पाराए अवाम जे आॾो पेश कयो। हिन सिंधी अदब में थोरे जो तमामु घणो लिखियो आहे ऐं निहायत हिसास मौज़ूअनि खे हिन पंहिंजे लिखणनि जो महवर बणायो आहे। पर हूअ केतिरे अरसे खां पसमंज़र आहे। उहा जेतोणीकि अदबी दुनिया में थोरो अर्सो रही, पर हिन उन मुख़्तसर अरसे में जामा लिखियो। तनवीर जुड़ेजो जे अदब सां रिटायरमेंट जे हवाले सां नामवर कहाणीकार ऐं ड्रामा नवीस अब्दुल कादिर जुड़ेजो लिखे थो त तनवीर पढ़ण त अलाए कॾहिं छॾियो हो, पर हाणे त लिखण बि छॾे ॾिनो अथसि। हिकु ॾींहुं पुछियोमांसि लिखे छो नथी? जवाबु ॾिनई त अॻे नाले छपाइण जो शौक़ु हो ऐं हाणे उहो शौक़ु पर करे उॾामी वियो आहे। यानी जेको लिखंदी हुई उहो नाले जे शौक़ में लिखियाई ऐं रुॻी ठगी हुई। त उहा ठगी न हुई, ठगी ही आहे त जेका ॻाल्हि हाण थी करे हूअं बि फनकार खे नखरे जो हक़ मिलियल आहे। उन हक़ जो वॾो इस्तेमालु पिकासो कयो आहे, यानी पंहिंजे तस्वीरनि खे बकवास करार ॾिनो अथसि, ऐं नंढो इस्तेमालु तनवीर कयो आहे ऐं पंहिंजे कहाणियुनि खे नाले जी शौक़ में छपायल शयूं चवे थी। फ़ैसिलो अवां ते छॾियल आहे त जॾहिं तनवीर कहाणियूं लिखंदी हुई तॾहिं कूड़ी हुई या हाण आहे। जॾहिं चवे थी त नाले छपाइण जो शौक़ु न रहियो आहे, उनखे नथी लिखां। ही अब्दुल कादिर जुड़ेजे साहब जो शाहकार खाको आहे, जेको संदसि किताब शकिलियूं में छपियो। ऐं जुड़े साहब जी ही किताब हिन में जेके बि खाका आहिनि समूरा शाहकार खाका आहिनि, जंहिंमें असांजी थर जाओ मथिणे उठे ते बि खाको आहे त सिंधी अदब जे शहज़ादे कहाणीकार मोहक़क़ लतीफ़ शुनास आगा सलीम ते बि आहे। अहिड़ीअ तरह हिन में ॿिया बि खाका आहिनि ऐं हीअ तमामु हिकिड़ो शाहकार किताब आहे खाकनि जे लिहाज़ खां। ऐं हूअं बि जुड़ेजे साहब जो लिखण जो अंदाज़ निहायत ई मुनफ़रद, निहायत ई वणंदड़ आहे। जुड़े साहब जी तनवीर बाबति मथी राय त वज़नदार आहे, पर संदसि सवाल उनखां बि ॻोरो आहे। बहरहाल उहा तनवीर जी फ़राग़ दिली आहे जो हुन पंहिंजे लाइ हिकिड़ी रायत क़ाइमु कई आहे त असां वटि अॼु ताईं कुझु किताबनि जा लिखण जे बावजूद बि असांजा अदीब उहो फ़ैसिलो करे न सघिया आहिनि त हू छा आहिनि, हू छो लिखनि था ऐं छो नथा लिखनि, उन्हनि खे छा लिखणु खपे वग़ैरह। तनवीर न रुॻो अदब में फ़राग़ दिल आहे, पर हू ज़ाती ज़िंदगी में बि फ़राग़ दिल आहे। हुनजो यूनिवर्सिटी वारो दौरु निहायत यादगार दौरु चयो वञे थो। अदब जी टिमूर्ती वांगुरु खैरनिसा जफरी, लैला बाना ऐं तनवीर जी दोस्तीअ जी टिमूर्ती बि सिंध वरसीअ में ॾाढी मशहूरु रही। संदनि शागिर्द अॼु बि संदनि किरदार जा गुण ॻाइनि था। हू पंहिंजे वणंदड़ सभा सबबि सभिनी जे दिलनि में बेखौफ़ धड़कंदी रहे थी।
डॉक्टर तनवीर जुणेजो जीअं त घणो अरसो समाजात इशू खे सरबराह रही उन करे उहा केतिरनि ई सरकारी इदारनि ऐं समाजी तंज़ीमनि सां लाॻापे में रही आहे। सिंध यूनिवर्सिटीअ जे मुख़्तलिफ़ कमेटियुनि जी मेंबर, सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे केतिरा ई ॿेरा मेंबर, इंडस रिसोर्स सेंटर, ट्रस्ट फॉर रूरल डेवलपमेंट, स्ट्रेंथ इन पार्टिसिपेटरी ऑर्गेनाइजेशन ऐं रिसर्च एंड डेवलपमेंट फाउंडेशन RDF वग़ैरह बि अची वञनि था। पाण मुख़्तलिफ़ मुल्कनि जा दौरा बि करे आई आहे, जिन में सऊदी अरब, दुबई, अबूज़ेबी, शारजा, यूनान, मलेशिया, सिंगापुर, बर्तानिया, नॉर्वे, स्वीडन, डेनमार्क, फिनलैंड, आयरलैंड ऐं कीनिया वग़ैरह शामिल आहिनि। पाण उन्हनि दौरनि खे कलमबद्ध बि कंदी रही आहे, जेके पिण जॾहिं छपिजी मंज़र ते आया त सफ़रनामे जे हिन सिनफ़ में चङो वाधारो हूंदो। डॉक्टर साहिबा सिंध यूनिवर्सिटीअ मां 2012 ईस्वी में रिटायर कई ऐं पाण हिन वक़्तु पंहिंजे लिखियल डायरियुनि ऐं मवाद खे तरतीब ॾेई रही आहे ऐं संदसि घर जाम शोरे में वाक़िअ आहे। इहे असांजी डॉक्टर तनवीर जुणेजो, जेके ताज़ो सिंधी सात घर पारां अमड़ आमना अवार्ड पिणु मिली चुको आहे ऐं पाण सिंध जी सुञाण लेखिका आहे। असांजी दुआ आहे त अलाह खेसि उमिरि दराज़ अता करे ऐं हू अञा बि सिंध ऐं सिंधी अदब ऐं सिंधी ॿोलीअ जे लाइ लिखंदी रहे, पाण पतोड़ींदी रहे। मुंहिंजो सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम 10 में प्रोग्राम सिलसिले 10 में सिंधी अदब में औरतुनि जो हिसो त अॼु तव्हांजे अॻियां असांजी ख़ूबसूरत शाइरा तानिया थेबो, नामवर कहाणीकारा तबसम माता कुरैशी ऐं डॉक्टर तनवीर जुणेजो जा का पेश कया विया। हाणे अवां पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरी सर खे ॾींदा इजाज़त। ईंदड़ हफ़्ते वरी किन ॿियनि आम लेखकाउनि सां गॾु अवांजे अॻियां पेश थींदो। सिंध सलामत, सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन